सॼी सिंध में अरबें रुपयनि जी सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि वारो मामिलो, जंहिंमें एंटी इंक्रोचमेंट फोर्स हाई प्रोफाइल लैंड माफियाउनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे वरितो आहे। तर्जुमान मूजिब डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट फोर्स राजा तारिक चांडियो जी हंगामी गॾिजाणी थी, जंहिंमें ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ख़ासि टास्क फोर्स जोड़ी वई आहे। इजलास में DSP ऑपरेशन तारिक सलाम, AD अब्दुल वाहिद बुल्लो ऐं ॿियनि शिरकत कई। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे तर्जुमान मूजिब सॼे सूबे में 480 लैंड ग्रैबर्स ख़िलाफ़ केस दाख़िल आहिनि। तर्जुमान मूजिब मजमूई तौर 473 लैंड ग्रैबर्स ख़िलाफ़ कराची में केस दाख़िल थियल आहिनि। टास्क फोर्स फौरी तौर ते पंहिंजो कमु शुरू कंदी। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे तर्जुमान ॿुधायो त 99% कब्ज़ा माफ़ियाउनि कराची जी क़ीमती ज़मीनुनि ते कब्ज़ो कयो। तर्जुमान मूजिब मौजूदा सूरतहाल ते राजा तारिक चांडियो सख़्त कावड़ जो इज़हार कयो। ख़ासि टास्क फोर्स बिना देर पंहिंजो कमु शुरू कंदी। तर्जुमान मूजिब कराची डिवीज़न जे समूरनि SHOs खे तंबीह कई वई आहे त रूपो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं तेज़ कयूं वञनि ऐं हफ़्तेवार कार्रवायुनि जी रिपोर्ट चेक कई वेंदी। तर्जुमान एंटी इंक्रोचमेंट फोर्स मूजिब कब्ज़ा माफ़िया खे कंहिं बि क़िस्म जी का रियायत न ॾिनी वेंदी। अहम ख़बर आहे, अव्हां खे अपडेट कयूं पिया। सॼी सिंध में अरबें रुपयनि जी सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि वारे मामले में एंटी इंक्रोचमेंट फोर्स हाई प्रोफाइल लैंड माफियाउनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे वरितो आहे। एक भेरो ॿीहर अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सॼे सिंध में अरबें रुपयनि जी सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़नि वारो मामिलो, एंटी इंक्रोचमेंट फोर्स हाई प्रोफाइल लैंड माफियाउनि ख़िलाफ़ भरपूर क्रैकडाउन जो फ़ैसिलो करे वरितो। तर्जुमान मूजिब डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट फोर्स राजा तारिक चांडियो जी हंगामी गॾिजाणी थी, जंहिंमें ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म करण लाइ ख़ासि टास्क फोर्स जोड़ी वई आहे। इजलास में DSP ऑपरेशन तारिक सलाम, AD अब्दुल वाहिद बुल्लो ऐं ॿियनि शिरकत कई।